दोस्तों अली खान जी प्रोमो में तव्हां ॾिठो हूंदो सोचियो हूंदो त छो न ॾेखारे वियो। अली खान ते जेको हमिलो थियो आहे हाशिम कयो हुयो पोइ किस्त में, उहो नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾेखारियो वेंदो। बहरहाल अली खान त बची वेंदो आहे दोस्तों। अली खान खे को ख़ासि नुक़सानु नाहे थींदो, ज़ख़्मी थींदो आहे जॾहिं ख़बर पवंदी आहे। कंहिंखे ख़बर पवंदी आहे दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ खान खे त हाशिम जेको आहे उनखे अधु मरो छॾे आयो आहे, पूरो नाहे मारे आयो त वॾो गुस्सो कंदो आहे हाशिम ते, तूं उनखे पूरो छो न कयो। ऐं अली खान जॾहिं होश में ईंदो बाद में ॿुधाईंदो पंहिंजे भाउ मुराद खे त जेको इहो मूंखे गोली हलाए वियो, इहो हमरा जेको हुयो, इहो जेको हुयो मंसूर खान जो न हुयो, इहो नओं माण्हू मूं ॾिठो आहे। ऐं इहे ॻाल्हि कंदो अली खान त इहो ॿियो हाशिम खान जेको आहे शाहनवाज़ खान जो माण्हू बि इहो थी सघे थो, या रहज़न वारनि जो बि थी सघे थो। ऐं मुराद ॾे शक कीअं वेंदो, मंसूर खान ॾे शक कीअं वेंदो, मंसूर खान ॾे शक कीअं वेंदो। शाहनवाज़ खान वारा जॾहिं सोढा जी ख़बर पइजी वेंदी, छो त मौलू जी भेण ॾिसी वेंदी आहे त गुलपरी न हूंदी आहे, उहो इन खे बदनाम कंदा आहिनि रहज़न मुराद वारनि खे। ऐं पोइ इहा ॻाल्हि कंदा आहिनि मंसूर खान जॾहिं छोकिरी पंहिंजी भेण छॾणु वियो, सॉरी अली खान जी घरवारी खे कार में होॾे छॾणु वियो रहज़न वारनि जे घर, उन टाइम इहो मनसूबो ठाहियो हूंदो त अली खान खे रस्ते खां हटायां, इन खे पंहिंजे हुन कयां, यानी कुंज सां निकाह कयां। माना हू अली खान जे जेको आहे कातिल, उहो चवंदा इहो शहदाई आहे मंसूर खान जो, एॾे फेरींदा। ऐं शाहनवाज़ खान फ़िलहालु हाशिम खे चवंदो तूं रस्ते खां हटी वञु।